नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त उॾेरो लाल जी यूसी भाऊखान पठाण में इंतज़ामिया जी लापरवाही सबबि गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं गंदो पाणी रोडनि ते काहे पियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर सहवाल। तो सो भी असीं सूरन ॿरियनि खां खणी था वञूं ॿ कुल्हे कांधी था थियनि हिकिड़ो अॻियां थो हिकिड़ो पोयां चइनि जे कुल्हे कांधी थियण जी बि जाइ कोन्हे। उन खां पोइ जंहिंखे चऊं यूनियन में चऊं बाबा हा हूअं तव्हां आहियो चेयरमैन ते हाणे चेयरमैन त हींअर कोन्हे जेको अचे पियो महीने सिर महीनो उहो केॾांहुं थो वञे। हिते असां वटि त 25,000 जेका आबादी लॻी पई आहे। असां जेको मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ तयारु कोन आहियूं उते वञूं ई कोन था। किथां वञूं छाजे करे घस घटियूं गंदगी लॻी पई आहे। जेको चए मुंहिंजा कपिड़ा पलीत था थियनि हाणे उहो त किथां मटींदो। जेका हेड़ा हालत लॻी पई आहे रुगो गंद आहिनि। हाणे असीं केॾांहुं वञूं मिसकिन असांजी त का ॿुधे ई कान थी पार्टी का बि कान थी ॿुधे। नालियूं तव्हां ॾिसो हली पाण असां हेॾा भाउ नई आबादी ठही आहे ओॾा ईमानदारी नाली त हिकिड़ी सिर जो टुकड़ो बि न आहे लॻल का शइ लॻल हुजे छो वरी जंहिंखे चओ उहा तव्हां मुलनि खे वोट ॾिनो तव्हां मुलनि खे वञी वठो या तव्हां हिन खे वोट ॾिनो तव्हां हुन खे भला इन मुलनि या हुननि खे वोट ॾिनो इन में को फ़र्क़ु कोन पवंदो आहे न। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त तहलके मटियारी जे वॾी आबादी वारी यूसेफ भाऊखान पठाण में समूरनि घुर्बल सहूलियतुनि सां गॾु गंदे पाणी जी निकाल ऐं सफ़ाई वारे अमल खे दुरुस्त करे हड़प कयल किरोड़नि रुपयनि जी जांच कराई वञे। कैमरामैन जुमा ख़ान सां गॾु सिकंदर साहवाल, आवाज़ TV, उॾोरो लाल।